ठटे खां रिपोर्ट अकबर दिलवाणी ॻोठ वॾेरो इब्राहिम होड़ाई यूसी गलेल तालको घोड़ाबारी जे रहवासी कासिम होड़ाई उस्मान होड़ाई अली होड़ाई अब्दुल्ला होड़ाई कासिम होड़ाई ऐवान साबित ठट्टो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लगायो त असांजे इलाइक़े जा बासर शहजाद गाहो हनीफ वलद नूर मोहम्मद मेमुन शाहपुर असांजो जे घरनि मथां हमला करे चादर ऐं चौधीवारी जे पामाली कंदे असांजे मासूम ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए असांजा रोड रस्ता बंद करे असांजे क़दीम ॻोठ वॾेरो इब्राहिम होड़ाई खे जनम ख़त्म करण चाहिनि था या असांजे माल जा चरागाह ख़त्म करणु चाहिनि था। असां मिसकीन माहीगीर आहियूं। असांजो गुज़र सफ़र म्याण ते मच्छी मारे बचनि जो गुज़र सफ़र करियूं था ऐं बासर घोड़ाबारी पुलिस खे पैसा ॾेई असांखे हर रोज़ हिरासत था कराइनि। राति जो हर रोज़ हवाई फायरिंग था कनि। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP ठट्टो खां अपील करियूं था त असांखे बासर माण्हुनि ऐं SHO घोड़ाबारी जे ज़ुल्मनि खां बचाइनि।